सिंधी वॾी सिक ऐं श्रद्धा सां लाल साईंअ जो चालीहो मल्हाइनि था। चालीहे बाबति वधीक ॼाण ॾींदी दादी पारू चावला। ओ अचो त आसाओ करियूं अॼु दूल्हा जो दीदार, जल थल अंबर में जले जंहिंजी ज्योति जलवेदार, नीरे घोड़े ते हसवार मुंहिंजो झूलण झूलींदो अचे। अक्सर माण्हू पुछंदा आहिनि भई चालीहो तव्हां छो मल्हाईंदा आहियो? असीं त सिंधी सभु ॾिण मल्हाईंदा आहियूं, तंहिंसां गॾु चालीहो मल्हाईंदा आहियूं। असीं हिते चालीहो कंदा आहियूं ऐं जुलाई जे 16 तारीख़ शुरू थींदो आहे ऐं अगस्त जे 24-25 पूरो थींदो आहे। उहे 40 ॾींहं जेके चालीहो रखंदा आहिनि, जीअं मूं ॾिठो क्राफोर्ड मार्केट में, कुर्ला में, कल्याण में, त सभु सॼो ॾींहुं उन पूॼा में लॻा पिया हूंदा आहिनि। चालीहे जो विर्तु हिते माण्हू तमामु दिलि सां रखंदा आहिनि ऐं मां त ॾिसंदी आहियां जिते त अहिड़ा 40 ॾींहं हू उन पंहिंजे विर्त में पूरा हूंदा आहिनि ऐं ॿिए पासे किथे ध्यानु कोन वेंदो अथनि। चवनि था असीं कूड़ बि कोन ॻाल्हाईंदा आहियूं उन में, को कंहिंखे गुथो अखर बि न चवंदा आहियूं। अहिड़ो असां विर्तु पालींदा आहियूं इहो ऐं सचपच पालींदा आहिनि। सिंधी रहंदा हुआ सिंध में त उते मुस्लमाननि जा ज़ुल्म ॾाढा हुआ, त इन करे सिंधी हर वक़्तु ॿाॾाईंदा हुआ दरिया शाह खे त असांजो कुझु भलो कर। त दरिया शाह उन्हनि खे चवनि था दर्शन ॾिनो हो त तई मुंहिंजा बहिराणा खणो, तॾहिं उन्हनि 40 जो इहो निर्माण कयो त भई 40 ॾींहं असीं बहिराणा खणंदासीं। ऐं चवनि था त सभु उते जेके बि सिंधी हुआ सभु बहिराणो 40 ॾींहं कयूं ऐं तंहिंखां पोइ दूल्हा दरिया शाह उन्हनि खे वरी दर्शन ॾिनो, चईं मां तव्हां वटि अचां थो छाकाणि तव्हांजा ज़ुल्म मां सही नथो सघां, तव्हांखे मिर्ख छा वेठो सताए, ऐं तंहिं करे मां अचां थो जनमु वठी तव्हां वटि रतन राय जे घर, ठकुर जे घर मां ईंदुसि जनमु वठी ऐं मां अची तव्हां सभिनी जा दुख दूरि कंदुसि। उते माता जसोदा बि ॾाढी ख़ुशि थी छाकाणि त रतन राय पीउ जो नालो हो त जसोदा माता माउ जो नालो हो। ॾाढा ख़ुशि थिया। नंढे हूंदे खां ई ॿार पंहिंजा ॾेखारणु शुरू कया, दरिया ते वञणु, अखा पाइणु, ही करणु, त ईअं सभु सिंधी ट्रेन थिया उते त भई असीं बि ईअं करियूं। पोइ ऐं हूअं बि असीं त ख़बर अथव हिंदू अहिड़ा आहियूं जो यकदमि कंहिं न कंहिं भॻवान खे मञाईंदा आहियूं। सो हिननि चयो बसि असीं हाणे असांखे का बि तकलीफ़ ईंदी त असीं दूल्हा शाह खे मञाईंदासीं, दूल्हा शाह खे मञाईंदासीं। बसि पोइ के ॾींहों बहिराणो रखनि, के हफ़्ते जो रखनि, आख़िर चऊं 40 ॾींहंनि जो 40 जो कंदा त 40 ॾींहं बहिराणो उते उन्हनि रखियो। तॾहिं उन्हनि ते झूलेलाल राज़ी थियो ऐं जनमु वठी सिंध में आयो आहे। मां त ईअं चवंदसि त असीं जेकॾहिं थोरो घणो कंदा ईंदासीं न त असांजे ॿारनि ते पाण ई संस्कार पवंदा। छो मूं त ॾिठो आहे त मां त हिकु हिकु नंढो वॾो ॾिणु कंदी आहियां हिते, नंढो वॾो पुछंदा आहिनि मां चवां मां कंदसि। पोइ नेठि ही बि वञनि थियूं जॾहिं शादी करे या हीअ मुंहिंजी नुंहुं आई आहे सभु सिखी वई आहे न, छो जो जॾहिं थींदो हूंदो त अॻिले खे कुदरती थींदो त भई एतिरो वेठी मम्मी करे त असीं नथा करियूं छो भला। ऐं कनि था असीं सिंधी जॾहिं का तकलीफ़ ईंदी आहे त दुल्हा खे पलव पाईंदा आहियूं त असांजा सभु कार्ज रास कर। सो ओ जेॾो तुंहिंजो नाम त बाजबो ॼाई मंगाए, ओ रे थंभे रे थोणीअ तूं छपर तूं छांइ, कुॼाड़ो कहाँ जो तोखे मालूम सभु की, तुंहिंजे गंज में आ कमी कान काई, तुंहिंजो दर सखा जो खुलियल आहे सदाई,
करी शाह प्यादा ॾी प्यादनि खे शाही, जेका तुंहिंजी मर्ज़ी थींदी नेठि साई, तुंहिंजे दर तां सवाली वञे कोन ख़ाली, जहिड़ी आस जंहिंजी सॼण तड़ी तो पुॼाई, लाल जा झाटी चओ झूलेलाल।